जाखोड़ी किरदार अमर मोतीराम मलाणी लांग मार्च हीरे अमर जगदीश कुमार मलाणी जी 31वीं वरसी प्रेस क्लब हॉल मिठी ते मल्हाई वई। वरसी तकरीब में पीपल्स पार्टी एमएनए डॉक्टर महेश कुमार मलाणी, एमपीए फकीर शेर मोहम्मद बलालानी, जिले सदर सेनेटर ज्ञानचंद थाराणी, दादा निंगोजो, नंदलाल माली, मामा मातूराम भगत ऐं ॿियनि अॻवाननि शिरकत कई। अमर मोतीराम मलाणी ऐं अमर जगदीश कुमार मलाणी खे गुलनि जी वर्खा करे ख़राज तहसीन पिणु पेश कयो वियो। म्यूनिसिपल चेयरमैन मनोज कुमार मलाणी, विनोद कुमार मलाणी, डिवीजनल सदर पीपल्स यूथ सुशील कुमार मलाणी, दर्शन कुमार मलाणी, बैरिस्टर संदीप मलाणी, राजा शेर बलालाणी, फ़कीर फैसल बलालाणी, दीवान भंवरलाल पार्टी जा उहिदेदार, तालके सदर पार्टी ज़ैली विंग्स जा उहिदेदार, पार्टी चेयरमैन काउंसलर्स, मिठी शहर जा मोअज़्ज़िन, वापारी बिरादरी, सहाफ़ी बिरादरी, मुख़्तलिफ़ हिस्सनि खां आयल पार्टी मोअज़्ज़िन, पार्टी वर्कर ऐं सियासी ॿियनि समाजी अॻवाननि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।